रेडियो पाकिस्तान लारकां प्रोग्राम पेश करिए थो साई धरती। स्टूडियो इंजीनियर आशिक अली भट्टो। मेज़बान ॾाढो सोराब खान ऐं शरफुद्दीन मुगेरी। ऐं ज़रई माहिर असदुल्लाह सोलंगी। प्रोड्यूसर मशहद अली ओठी। त हाज़िर आहे प्रोग्राम साई धरती। चरी अस्सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। हाओ लाला सिंह कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि लॻा पिया आहियो? ॿियो सभु ख़ैर सफ़ा ठीकु ठाक? बाज मुंहिंजे मालिक जी करीम जा करम आहिनि, पिया था ठॻूं। हाओ तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो पिया कुझु चङा भला? लाला सिंह मालिक साईं जूं महिरबानियूं अणगणिया अहसान मुंहिंजे मालिक साईं जा जी पियो थो जग में जीआरे। ओ हा तव्हांजे भरिसां वेठो आहे असांजो ज़रई माहिर साईं असदुल्लाह सोलंगी साहिबु। हाली हवाली साईं असां थींदा हलो जी साईं। ख़ुशि लॻा पिया आहियो? ॿियो सभु ख़ैर साईं? रब पाक जा एहसान साईं, माल पंजनि ॿारनि जा कर्म लॻा पिया सफ़ा आहिनि। ठीकु ठाक ख़ैर शुक्र अलहमदुलिल्लाह। मौला मालिक साईं मौला जा अणगणिया अहसान। शाद हूंदो आबाद हूंदो। ॾाढो तव्हांखे बि अलाह साईं तव्हांखे सिहत बख़्शे ॾींदो, शाद हूंदो आबाद हूंदो। आमीन 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 सुनो दादा साईं ख़ुशि लॻा पिया आहियूं? अलाह साईं जा एहसान लॻा पिया आहियूं? चङा ॾींहं थी विया तव्हां सां कचहरी कोन थी साईं। जी आयो भली करे मौला आयो। साईं आबाद कंदा तव्हां रहो। ख़ुशि आहियो? रब साईं जा एहसान साईं। शाद हुजो आबाद आमीन, हुजो। आमीन। भाई ॻाल्हि चवंदा आहिनि त सेहतमंद जिस्म में हाओ दादा साईं सेहतमंद दिमाग़ हूंदो आहे। बेशक दादा साईं। हाओ असांजो बेटाई ऐं सिक वारनि जे लाइ चिटाई 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 बिल्कुलु साईं, बेशक बेशक। चई शरफुद्दीन हाओ त इहो पंहिंजो सरा ॾिठ में से हाओ जनी साञा सिराण सिराण हा साईं। सरा ॾिठ में से जनी साञा सिराण तेग तनी जेखे कट न लॻे कॾहिं। हा 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 जी बेटा धनी बादशाह। पोइ असांखे पंहिंजो हर दौर में हर माण्हूअ खे हर क़ौम खे सेहतमंदी पंहिंजो घुरिजे। हाओ दादा साईं। हा साईं बिल्कुलु। सेहतमंदी हूंदी त असांजो देश पंहिंजो बि सेहतमंदीअ ॾांहुं ईअं तकड़ा तकड़ा कदम खणंदो। जी दादा हा साईं। हाणे उन्हीअ में पाण बि माण्हू सेहतमंद हुजे, सॼी क़ौम बि सेहतमंद हुजे, वरी जेके असांजा बचड़ा आहिनि हाओ नसुल असांजो उहो बि सेहतमंद हूंदो, तॾहिं पंहिंजो मुल्क क़ौमूं तरक़ी करे दुनिया में पंहिंजो नामाचार पैदा कनि। बेशक हा दादा साईं। साईं। हाओ दादा साईं। बाक़ी हाणे चवंदा आहिनि त दुबरे ढोर ते मक्खियूं बि घणियूं। हाओ मच्छर बि घणा दादा साईं। मच्छर मच्छर बि मच्छर हा, मक्खियूं। हाओ हाओ किरियल ते के चवंदा आहिनि त किरे जो को कोन्हे कोन्हे, हाओ। ऐं बीठल जो सभु को। सभु को आहे। हाओ त ही जान जेको आहे चुरपुर जो आहे। जी दादा साईं। हाओ सो दादा। ॻाल्हि पई कईसीं त पंहिंजो ईंदड़ नसुल जेको आहे उहो भड़ो करिणो आहे, सगारो करिणो आहे, हर मोर्चे खां उन्हनि खे हथियार बंदि करिणो आहे, तॾहिं असां देश जे इस्तेहकाम खे ऐं गॾियल फ़ाम खे असां सगारो करे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे जी दादा ऐं सेहतमंद दुनिया जी तामीर में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं।
हा दादा बिल्कुलु साईं, तरक़ीअ लाइ ज़रूरी आहे त सिहतमंद मुआशिरो हुजे साईं। सेहतमंद हा, हाणे हा, सेहतमंदीअ में शरफ़ जी न जी दादा साईं। पंहिंजो सोच जो दख़ल आहे ई आहे। हा बिल्कुलु बेशक। सोच जो दख़ल त अॻभरो आहे ई आहे हा न, हा पर उन्हीअ सां गॾु माहौल जी सफ़ाई सुथराई, जी दादा। खाद खुराक जी पूरा हो ऐं सफ़ाई सुथराई, हा हुन में पाणी बि अची वियो, खाद खुराक बि अची वियो, माहौल बि अची वियो, जी दादा साईं। ऐं उन्हीअ सां गॾु जेको आहे सैर तफ़रीह, रांदियुनि जा मैदान पंहिंजे नस्ल खे मौक़िया फराहम कजनि, जी दादा साईं। ऐं उन्हीअ में उन्हनि जी ज़हनी जेका ओसर थिए थी रांदि रूंदियुनि में, उहे रांदियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि पंहिंजो। हा दादा साईं, क्रिकेट आहे, हॉकी आहे, फुटबॉल आहे, बैडमिंटन आहे, पुराणी सिंध जी जेको आहे रांदि हा हूंदी, वॉलीबॉल वॉलीबॉल, मल्ल बि हूंदी, हा कोॾी कोडी कोडी, हा हा इहे रांदियूं। हा हा हिन सां सिहत बिल्कुलु जेको आहे न साईं, फिज़िकल एक्टिविटी अॼु जो मुआशिरो अहिड़ो थी वियो आहे हा जो जीअं ॾाढा साईं कचहरियूं क़ाइमूं थियूं उता कम ते, हा। हाणे त घर में जेके माण्हू वेठा आहिनि न साईं, पंज भाती पाण में ॻाल्हाइनि कोन था, हा मोबाइल खे मोबाइल में हर को, हा मोबाइल में सभु लॻो पियो आहे। थी आहे न साईं, हा मोबाइल ते हिकु टेक्नोलॉजी तरक़ी त थी आहे, हा पर हाणे इहे मोबाइलनि में गेमियुनि सां छा थियो, ॿारनि जी फिज़िकल एक्टिविटी जेका आहे न साईं, हा उहा ख़तम थी वई आहे। सही। जेके ॿार अॻे ॿाहिरि वञी असां नंढाइप में खेॾियासीं, पंहिंजे ॿाहिरि या कोॾी कोॾी हूंदी, हा, हा, वॉलीबॉल, हा, क्रिकेट बि खेॾंदा, हा, हाणे उहा क्रिकेट क्रिकेट में ॿारनि जो ध्यानु ध्यानु न रहियो पर आहे। घर जा जेके पंज भाती आहिनि पाण में ॻाल्हाइनि कोन था, कोन था ॻाल्हाइनि, मोबाइल में मस्त हाणे लॻा। इन्हीअ में बि सिहत जो दख़ल दख़ल आहे। आहे। हा सिहत जी अफ़ादियत खां वाक़िफ़ न आहियूं, हा तॾहिं चई त दा ॾिठे मोह ई नथा वणनि। हा 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 ॻाल्हि इहा आहे त अवलियत जी ॻाल्हि आहे। अवलियत तॾहिं थींदी जॾहिं तव्हां माहिर थींदव, ॼाणूगर थींदव। जी दादा साईं। इल्म हिकिड़ी पंहिंजो इहो पासो आहे न, हा हा इल्म जी आसूदगी हूंदी, सिहत जी अफ़ादियत खां बाख़बर हूंदासीं त छो मोबाइल में सॼो ॾींहुं मोह हूंदो। हा मक़सद को हुजे माण्हूअ जो, क़ौम त मक़सद जी दादा साईं। छो आया आहियूं, छा करे रहिया आहियूं, छा करणु घुरिजे। हा दादा साईं। असां एके में आहियूं, इत्तेहाद में आहियूं, सेहतमंद आहियूं, बीमार आहियूं, इहो पंहिंजो चकास त थियणु खपे न, हा दादा साईं। इदराक त थियणु खपे न। जी दादा साईं। पोइ जेका खोट हुजे उन्हीअ जे पूराए जे लाइ पोइ कोशिशूं कजनि। हा हा बिल्कुलु दादा मैदान साईं, में बिल्कुलु दादा साईं। पोइ मथे माई मर्दाऊं मदद ख़ुदा, मदद ख़ुदा, वाक़ई जेको बेशक। सभिनी सां आहे गॾु, नाहे कंहिंखां जुदा, नाहे जुदा जुदा। बेशक। हा दादा साईं, बिल्कुलु दादा लख जी साईं। ॻाल्हि कई दादा सो ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो पाण असां इदराक कयूं त शयूं बि आहिनि, गाॾियूं बि आहिनि, बंगला बि हा आहिनि, हा सुख सहूलियत, पर सिहत आहे। हा सिहत में कीअं आहियूं, सिहत जे लाइ का सीड़प कई आहे, को खफ़ो कयो आहे सिहत जे लाइ। जॾहिं पछाड़ीअ जा ॾींहं असांजी उमिरि तव्हां थींदव, पतो पवंदव त सिहत हा छा दादा थींदी साईं, वाक़ई आहे। तव्हां सही था चओ। गाॾी बि वरितव, बंगलो बि वरितव, एसी बि वरितव, हा, फ्रिजूं बि वरितव, हा हीटर बि वरितव, हा कमु ईअं बटण हण त सभु पूराओ थिए, पंहिंजो जिस्मानी चुरपुर बंदि, हा त सिहत मूंखे ॿुधाए उते ईंदी। न ईंदी दादा साईं, हिते त आसाइश में सिहत भॼी वेंदी। भॼी वेंदी वाक़ई। पाणी पीआर उहो बि तूं पीआर, अधो पाण न हा उथंदो। हा हा दादा साईं। भाॼी वठी आ वञी भला का चुरपुर कर, न अचे इहो नौकर। हा हा अदा पोइ तुंहिंजी इहा सिहत त मुंहिंजी वेंदी। हा दादा दादा साईं, हाणे सिहत में जेके तव्हां ॻाल्हि लख जी ॻाल्हि कयो, पर सिहत में वरी खुराक जो बि अमल दख़ल ॾाढो आहे। वरी खुराक जो नालो खण त ज़रात, ज़रात में त वरी पोइ असद सोलंगी। हा साईं, साईं असद सभु ॿुधाए हारी थो। आबादगार उन्हनि जी महिनत आहे, उन्हनि जी पघर मों ई जेका हुई सॼी हारीअ जे पघर मों ई सॼी सही, जान जेको आहे सही, न सही। पंहिंजी खुराक हासिल करे बिल्कुलु सही। उनजी महिनत सां, उनजी माना ॾींहं राति जेको आहे सो पंहिंजी ज़मीनुनि खे जेको वक़्तु ॾिए थो, हा हा फसलुनि खे बिल्कुलु, वक़्तु ॾिए थो, बिल्कुलु सही। त उनजी जेका असांजी खुराक असांजे सॼे मुआशिरे जे लाइ, सभिनी मुल्क जे लाइ, सॼी दुनिया जे लाइ हारी आबादगार कयूं। बेशक पर बिल्कुलु सही। असां वटि झझो अनाज बि हूंदे
सभु मौसमूं हूंदे हा। हर फसल बि थिए थो हर फसल उहो बि बि थिए थो। असां वटि जेकॾहिं सिहत जे हवाले सां जीअं ॾाढी सारी ॻाल्हि हा, कई हा, न पंहिंजो ख़्यालु रखिजे त उन में असां वटि खुराक जी कमी तमामु घणी आहे खुराक जी हा। कमीअ में एसि ताईं जो जेके रिपोर्टूं अचनि थियूं त उन में असांजो सिंध सुहारी जेका आहे जी। उन में हर फसल बि थिए थो हा। ऐं हर मौसम बि आहे मौसम उहो बि बि असांजी आहे। जेके ॾिसजे रिपोर्टूं अचनि थियूं त खुराक जी ॻोठाणण जेका लाइ हिन में घटि या कमी आहे उहा या जो का छो? शइ हा। त उन में तमामु घणी खोट आहे जी जी ऐं एसि ताईं जो उहा 40-45% जेका आहे सा खुराक जी खोट ख़ासि तौर ते जेके ॿार नंढा आहिनि न ऐं तक़रीबन 2 सालनि ताईं जेको ॿार आहिनि न उन्हनि जी खुराक जी बंदोबस्तु असांखे करणु घुरिजे बुनियादी नसुल तयारु जीअं करिणो उन्हनि आहे जी सही खुराक न हूंदी इहो पीरियड अहिड़ो आहे हा। जंहिंमें जेके उन नंढे ॿार खे ॼमंदड़ ॿार खे जेको आहे सही खुराक न मिलंदी त- दिमाग़ी असर बि सही हा। बहुत सारे ओ, रुकिजी रुकिजी वेंदी जीअं कया हा, सही सही वक़्तु आहे ॿियो जेका माउ आहे हा। जेका आहे बुनियादी जेको उनजी ॿार जी- खुराक जी बि उनजी जेको खुराक। ख़्यालु रखणु घुरिजे सही। हाणे इन जे लाइ जेके असां चऊं था पंहिंजो ज़राअत जे हवाले सां जी त इन खोट खे ख़तमु करण जे लाइ इहो ई असांखे करणु घुरिजे जीअं सघ हुजे असांखे हा। जेकॾहिं असांखे इन खुराक पई हुजे असां वटि असां वटि उहा सघ न हुजे असां वटि कुवत माना एतिरी न हुजे हा। कुवत मुआइश असांखे एतिरी न आहे जो मां जेका वञी रेड़ीअ ते मूं वटि ख़रीदारी प्याज जी सघ। ख़रीद ताक़त न हुजे ताक़त न हुजे हिकु इहा सघ वठी असांखे सघण जी वठी सघण ख़रीद जी। करण जी हाणे हा। उन में पंहिंजा जेके महदूद वसाइल आहिनि न हा। उन्हनि खे इस्तेमालु करे असांखे इहा खोट पूरी करणी आहे महदूद वसाइलनि जो चवण ई आहे त ॿाहिरीअ में माण्हू आहियूं असां हा। उठनि में रहूं था जी, जी। असांजा घर बि वॾा आहिनि हा। घर जे वॾनि आगुरनि में जेकॾहिं असां कुझु टुकड़ो कुझु जाइ जेकॾहिं इन लाइ सीड़ाए हा, हा। पंहिंजियूं सब्जियूं कयूं हा, हा। ओताकनि में जेके आहिनि को मेवेदार मेवेदार वण जेको वण लॻाए आहे छॾियूं। पोखियो। हा, ॾाढा हा, साईं, ओ, जी, बटन वाह, साले ॿारनि जे में- कपनि ते बनीने में जेकॾहिं असां अॻे ॿेरियूं जाम हूंदियूं वेंदा हुआसीं कल्ह बि साईं जीअं तव्हांखे हा, हा, चयोसीं, बिल्कुलु त सही आहे। उठनि में साईं हा। चयो की बाबा साईं ॿेर हूंदी हुई हा। न हूंदी हुई जी ॻाल्हि न कजे हा। हुजे माना हुजे, हुजे, हा। हाणे मौसम बि माशाल्लाह हिन साल हा। जेकॾहिं अचे थी न साईं हा। 15 फरवरी खां पोइ असांजे वण पोखण जी मौसम थींदी थींदी त हा। हाणे असां अॼु खां ई माना इहो प्लान ठाहे छॾियूं त घणा वण पोखणा केतिरा वण आहिनि सुबुह मेवेदार साईं हिकिड़ो पाण सां ॻाल्हाए मेवेदार। मेवेदार मेवेदार, हा, सी जेके मेवेदार। सुभाणे असांजा जेके 5 सालनि खां पोइ इहा उन में मेवा झलजनि न साईं छांव बि ॾे हा छांव बि मिले हा मेवो बि मिले मेवो बि मिले हा, 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 हा। ॾाढा साईं असां बिल्कुलु सिहतमंद सही माहौल आहे। जी सिहत जी ॻाल्हि कई हा, बराबरि बिल्कुलु। आहे। सिहतमंद माहौल बि थींदो ॻोठनि जो बिल्कुलु ॾाढी सही। काॾे पाण सावण रौनकड़ी बि थींदी हा, हा। वरी जो उहो मौसम ईंदी साईं हुनजी मेवे जी साईं अंब हूंदा हा। जिते सेका त खणी तव्हां उहो जेको वाहन जे कपनि ते हा, लॻायूं हा। अंब बि थी सघनि अंब साईं हूंदा, बेरियूं बेरियूं थींदियूं, थींदियूं, वरी ॼमूं ॼमूं थींदा, लीमा हा। थींदा। इहे शयूं ॾाढ़ूं थींदा ॾाढ़ूं त थींदा। इहे जेकॾहिं असां पंहिंजा मेवेदार वण लॻायूं न, हा। एॾो थी हाणे खां ई असां तयारी कयूं त कहिड़ी जॻह हाणे सिलेक्ट कयूं हा। छो त हाणे बचा 10-15 ॾींहं बिल्कुलु जी, सही। जी। 15 ॾींहं खां पोइ मौसम माशाल्लाह साईं हा, बहितर थी वेंदी। हा। थधि घटि थी हा, वेंदी, थधि घटि थी वेंदी। पोइ साईं उते असां पंहिंजा खॾा चला वाईंदासीं हा। पवंदा 15 फरवरी 15 फरवरी हा। बहार जी मौसम बहार जी मौसम पोखाई वणनि जी हा, पोखाई शुरू थींदी। बिल्कुलु। ऐं ॿी औरतनि जी ॻाल्हि कयव हारीअ मज़दूर जे वज़न जी ॻाल्हि हा। कयव त उहे ॾिसो त वाधो मुआशिरे में जेको तनासुब आहे उहो ॿारनि ऐं औरतुनि जो हा। आहे त उन्हनि जे लाइ न लाइब्रेरीअ जो पंहिंजो बंदोबस्तु आहे त तालीम तरबियत तालीम थिए तरबियत थिए। न औरतुनि जे लाइ को बाग़ बाग़ीचो को पार्क त असां पंहिंजी अधु आबादीअ खे मुंझियूं वेठा आहियूं साईं वाक़ई। असांजूं औरतूं घरनि में वेही वीचारियूं कमकार करे गोॾनि जा सूर हा। हाणे उमिरि वधियल हाणे हुन में गोॾनि जा सूर को जेके अहिड़ो हुजे माना खुलियल आबहवा अहिड़ो माहौल औरतुनि लाइ हुजे हा। की भाऊ उहे घटनि ॿियो उते वाक कनि त हुननि जी सिहत त सही थिए मूंखे पंहिंजो जेकॾहिं मक़सूद पुॼे ऐं कंहिं हा, ॾाढा मुलाक़ात सही। थिए ॻाल्हि असांजी पंहिंजी जारी रहंदी वक़्तु थिए पियो सिंधी ख़बरुनि जो पोइ ख़बरूं ॿुधी वठो। ख़बरूं भला लाओ। हा ॾाढा साईं ख़बरूं ॿुधव जी कयई मुल्क जे हाल अहिवाल खां बि वाक़ुफ़ थियासीं ऐं सदाईं ॾाढा साईं असां इहा ई ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं त ख़बरूं ॿुधजनि त बहितर बरोबरि हिकिड़ो बेख़बर मुल्क बाख़बर जी इलाइक़े जी सॼी ख़बर सॼी ख़बर पइजी थी वञे ईअं न ऐं फरमान बि इहो आहे
बाख़बरी इल्मु इहो सभु कुझु त जेका क़ौम पंहिंजी क़िस्मत पाण तब्दील नथी करे असां उन्हनि जो साथ नथा ॾेई सघूं। अञा बि अहिड़ी थकल क़ौम ते असां ॿी क़ौम मरींदा आहियूं। सही था चओ दादा साईं। ते अलाह जी सही वाट सीने जी सफ़ाईअ जो जेको प्रोग्राम आहे उन जे मुताबिक़ असांखे जागण जी ज़रूरत आहे। बेशक दादा साईं। तवक्कल तो अल्लाह मतिलबु जागण ॼाण महारत बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि सां तव्हां पंहिंजो हथियार बंदि थियो तालीम सां इल्म सां हुनर सां वापार सां पर ख़ासियत वारो वाकई दादा साईं पोइ तव्हांखे अलाह साईं तगाईंदो। बेशक दादा जीअं असांजो मिठाई ऐं चई त इहो अलाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसिरो अलाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसिरो ख़ालिक तुंहिंजी खांद जो परो पांद न कोए नालो रब संदोए रहियो आहे रूह में। वाकई दादा साईं अॼु जुमे जो भलारो ॾींहुं नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाह। मौला मदीना कारी दो मिलण रियन मारी दो मिलण रियन मारी दो मौला मदीनो कारी दो मिलण रियन मारी दो मिलण रियन मारी दो मौला मदीनो कारी दो मिलण रियन मारी दो मिलण रियन मारी दो ओ अदब है नवजा जमे अला ओ अदब है नवजा जमे अला वाग फकीर जीवारी दो है वाग फकीर जीवारी दो मिलण रियन मारी दो है मिलण रियन मारी दो मौला मदीनो कारी दो मिलण रियन मारी दो है परदे पाल करे अला ओ परदे पाल करे अला उन्हें यारो डारी दो मिलण रियन मारी दो है मिलण रियन मारी दो मौला मदीनो कारी दो मिलण रियन मारी दो ओ जतर दे हुनसी अचाला है जतर दे हुनसी अचाला ते तर पियो रब तारी दो मिलण रियन मारी दो
टो सारी दो मिलनरी मारी दो मौला मदीनो ॾेखारी दो मिलनरी मारी दो है मिलनरी सुभान अल्लाह बिस्मिल्लाह जियो कई दादा साईं ॾियो हवालो नात सगुरी हाँ जियो दिल ठरी कई पई हाँ आओ माशाअल्लाह असांजो शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जी दादा साईं सिक वारनि जे लाइ चिटाई 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 बेशक चिटाई दादा साईं चई त सदाई जी सबक आहे आओ वाह बख न बासे जाए हाँ सदाई सबक आहे बख न बासे काय जेई तेई ज़ात जी जुंबश नाए जाए आओ मूसी हले साए हाँ, हाँ, जाए जी मिठो न करे वाह साईं वाह मिठाईअ चयो त वञी छो वणकारियो हिते न ॻोल्ही हो तके वाह वाह वञी वाह। छो वणकार हिते न ॻोल्ही हो हो तके। तके आओ। देसी आलमगीर फ़िक्र जो सनियो आहे आओ दादा हाँ। साईं त वञी छो वणकार हिते न ॻोल्ही हो तके आओ। लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो ॿिए पारे वाह। थियो सती बॾो संदरो हाँ। पिरत पुनवसी पारे हाँ। निभायूं नेण निहार त तो में देरो दोस्त जो वाह साईं, वाह 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 सो ॻाल्हाए त इहो बुनियाद आहे माण्हूअ जो हाँ, क़ौमनि जो दादा साईं। जंहिं माण्हू ऐं क़ौम जो बुनियाद पको आहे एको इतिहाद आहे सुलह आहे हक़ जी तरफ़दारी आहे अदुल इंसाफ़ आहे उन क़ौम खे लहर न लोॾो वाकई दादा साईं पर बेशक जेको माण्हू जेका क़ौम विरायल आहे टोले में तफ़रके में पोइ उन्हनि में नाइंसाफ़ीअ में आहे अदुल न आहे त पोइ उहा क़ौम पंहिंजो लुॾी लुॾी किरी पवंदी जाई था चो दादा साईं जुरी हाँ। पवंदी बेशक बेशक सो असांखे ही असांजो देश हो अलाह जे नेमतुनि मां हिकिड़ी नेमत नेमत आहे। आहे दादा साईं बेशक बिल्कुलु नेमत हाणे ही बेकुड़ो क़ौमुनि जो गॾियल असांसो आहे हाँ ख़ैबर पख्तूनख्वा पंहिंजो पाण कुर्बानियूं हाँ पंजाब जूं कुर्बानियूं हाँ, बिल्कुलु। बलोचिस्तान जूं कुर्बानियूं सिंध जूं कुर्बानियूं हाँ। तॾहिं असांजो प्यारो पाकिस्तान जो नालो आहे दुनिया में हाँ दादा साईं हाणे इहो अदुल इंसाफ़ सां वधीक सगारो थी अब्दुल इंसाफ़ अमन साईं अमुन महिनत सां महारत सां असांजो मुल्क असांजो देश वधीक सगारो थींदो वाकई दादा साईं ऐं पंहिंजो हक़ जी तरफ़दारी करणी पवंदी हाँ बिल्कुलु अॼु न त सुभाणे सुभाणे हाँ हिक ॿिए जे हक़नि जो एतिराम कंदासीं त ॿिया बि तव्हांजो कंदा लिहाज़ बेशक दादा बिल्कुलु साईं मुहज़बपणो आहे छा हाँ त इंसानी क़दुरनि जी पासदारी न हाँ दादा साईं क़ौमुनि जे हक़नि जी पासदारी न तॾहिं घर हलंदो न जी दादा उहो फरमान आहे न त कुफर में बि घर हली सघे थो हाँ हाँ पर नाइंसाफ़ीअ सां को बि घर नथो हली सघे हाँ बिल्कुलु सो असांखे पंहिंजे देश जे इस्तेकाम जे लाइ सभु पासा मज़बूत करण सां गॾु हाँ अदुल ऐं इंसाफ़ जो पासो कानून जो पासो उन जो हाँ बुनियादी तौर अमुन थिए त तरक़ी थिए न हाँ दादा साईं अदुल इंसाफ़ थिए तरक़ी त आहे ई इन सां वाबस्ता जेसि ताईं अमुन आहे हाँ। अदुल इंसाफ़ आहे त तरक़ी आहे हाँ त बेशक इहो पासो सगारो करणो आहे जीअं असांजो हारी मज़दूर मची बीहे थो ईअं सभिनी मकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि खे बि हिकु थियणो पवंदो ऐं नब्ज़ ॾिसणी पवंदी त असां तफ़रके में आहियूं या हिकिड़ाईअ में आहियूं भाईचारे में आहियूं या छिड़ विछड़ आहियूं हाँ आख़िर आहे छा चुक त कढूं न हाँ चुक चिटी थींदी त दुरुस्तगीअ जे लाइ क़दम खणबो न बिल्कुलु सो असांजो हारी ऐं मज़दूर जो बि पोरियो आहे अॼुकल्ह इहो जीअं तव्हां चयो त कुवत ख़रीद कान्हे कुवत ख़रीद घटि आहे त हुनजे लाइ वरी सोचिजे खोड़ पासा वसाइल आहिनि कढणा पंहिंजा हाँ, महदूद वसाइल में साईं त ज़राअत मां बि असां पंहिंजो माशी हालतूं सगारियूं करे सघूं था साईं हाणे असां वटि जीअं मां अर्ज़ु कयो त मुआशी
हालत करणी आहे, पंहिंजी सघ पैदा करणी आहे। जी ओके हाणे ज़रात में ईअं न आहे त सिर्फ़ु फ़सुलु असां पोखियोसीं, हा। फ़सुलु जेको लथो हम्म। असां उहो कपाए बणा वठां। हा। इन हिकिड़ी ज़रात मुख़्तलिफ़ मौक़िया आहिनि असांजा, सही। ख़ासि तौर ते जीअं तव्हां चयो त नौजवाननि जे लाइ, त नौजवाननि जे लाइ बि जेको आहे सो हीअ ज़रात जा जेके तमामु घणा मौक़िया आहिनि ॻोठनि में रही करे। हा। हाणे जेकॾहिं असां हिते कणिक जो फ़सुलु आहे असांजो, ठीकु आहे न, जी। हाणे इन में जेकॾहिं फ़सुलु लथो असां मार्केट में कमाए, पर जेकॾहिं असां पंहिंजी फ़सुल जी कुझु जो हिसो अहिड़ो स्पेयर कयूं, टुकड़ो त मूंखे बचाए रखूं। इन बचायूं, हा। ऐं इन में मूंखे जेको आहे सो बिजु करे खपाइणो आहे। बिजु करे खपाए, हाणे उन में छा थींदो, असांजो अघु टीनो मिलंदो, वधीक मिलंदो। ऐं उन में थोरी असांखे तदबुर करणो पवंदो, हा। त जेको असां कणिक जो बिज असां पोखियूं था बिज जे लाइ, त उनजो पहिरीं सिहतमंद हा। ऐं प्री बेसिक उन जिन्स जो माना एतमादार इदारे खां वठी करे हा। ऐं उहो बिज असां लॻायूं। सही। ठीकु आहे? हाइब्रिड ॿीहर बिज संभाले रखी न सघे साईं, थो। न न न उहो उहा सारनि त में ॻाल्हि ॿुधायो न ते। सारनि वारो जेको आहे न हा, उहो। साईं, सारनि वारो बिज जेको हाइब्रिड आहे उहो असांखे हर साल नओं पोखणो पवंदो। नओं ऐं हे नओं पंहिंजो जेको कणिक कणिक जो जो बिज आहे उहो असां पंहिंजो रखी सघूं था, हुन में आहे उन में असां पंहिंजो करे सघूं था, उहा कारोबार बि करे सलाहियत सघूं, आहे सलाहियत उन आहे, में। बिल्कुलु साईं। हा, हा, ये जेके हाइब्रिड आहे। जिन्सूं हूंदियूं आहिनि न, या सब्जियुनि जो बिज अचे थो हाइब्रिड जिन्सूं हा। त उहो बि हर साल नओं असांखे पोखणो पवंदो। ऐं वरी जेको कणिक जो फ़सुलु आहे, मां चयो त जीअं नौजवान ख़ासि तौर ते इन तरफ़ अचनि, हा। त कुझु जेके बिज जे लाइ जेको फ़सुलु असांखे कणिक जो हाणे जो निसारे में आहे, हा। ऐं हिन ई स्टेज में असांखे ख़बर पवंदी, चऊं था त हाणे बिज लाइ मूंखे ही 2 जरेब या 4 जरेब रखणा आहिनि। रखिणा आहिनि। उहे भला जिन्सूं मखसूस आहिनि छा? न जिन्स कहिड़ी बि जिन्स, पर हुजे उन जिन्स जो बिज। हाइब्रिड बि न साईं, हाइब्रिड जेके आहिनि न, उहे त जिन्सूं आहिनि उहे- कणिक जूं या न न? न कणिक में हाइब्रिड न आहिनि, हा। उहे सिर्फ़ु असां वटि अचनि थियूं सारनि में ऐं सब्जियुनि में। सब्जी। हा, हा। जी ओके। थोरो बिज हाणे उहो जेको अॻ में असां सारनि में जीअं हूंदो हो, आम जिन्सूं जेके असांजूं हिते मिलंदियूं, त उनजो साईं 10 खां 15 किलो 20 किलो बि बेजारो माना लॻाईंदासीं फीए कर जे लाइ बिज। हा। त हाणे हाइब्रिड अची वई आहे, साईं 5 किलो बिज जो बेजारो असां कयूं था, सही। उहो एकड़ लाइ असां पूरो थो थिए। हा। त हिन में माना सघ जेका हूंदी आहे न हाइब्रिड बिज में, उहा वधीक हूंदी आहे। वधीक हिकु बिज में बि ॿियो उन में पैदावार जी सलाहियत कुवत बि वधीक कुवत हूंदी वधीक। जी आहे। आम ओके। जिन्स जी भेट में वरी उहा वधीक जेके असां पैदावार ॾींदी आहे। हा, हा वाह साईं। हाणे इहे थियूं हाइब्रिड। हाणे कणिक जे लाइ जीअं मां पियो चवां त जीअं नौजवाननि खे असां इहो रागिब कयूं त कणिक जो बिज थियो या जेके सब्जियुनि जा जेके बेजारो थींदो आहे हा। न, बिज वठी करे मार्केट हा। में हा। सुठो बिज सिहतमंद बिज पंहिंजे घरनि में नंढियूं नंढियूं ॿारियूं ठाहे करे बसरनि जूं, हा। या जेको आहे सो जेके असां टमाटे जी मौसम हाणे थी वई आहे, जी, टमाटे जी, में जी, या जी, मिर्चनि भाऊ, में भाऊ, जेके असां भाऊ। नौजवान बेजारो ठाहे करे जेके उहे खपाईंदा न, उन में वरी पिया उन्हनि जी इनकम आमदनी आमदनी थींदी। थींदी। हा। त असां ज़रात जे आम माना रवायती ज़रात सां गॾोगॾु वरी जेके कारोबारी तौर ते जेके कयूं उहो सिर्फ़ु हूंदो आहे साईं महीने ॾेढ जो कमु। वाकई। पर सारनि में जीअं तव्हां चयो हाइब्रिड बिज जेको आहे सो उन जे लाइ चयो, हाणे उन में बि जेकॾहिं सारनि जो बि ईंदड़ फ़सुलु हाणे ईंदो, त उन में बि जेके नौजवान जेके आहिनि पंहिंजी ज़मीन जो कुझु सो सीड़ाए करे बेजारो जेके ठाहिनि, नंढा नंढा ॿारियूं बेजारियूं ठाहिनि, हाइब्रिड जो बि हा बेजारो जेको हा। आहे बिज वठी करे ऐं उनजो जेको आहे बेजारो ठाहे उहो बि खपाए सघनि था, हा। माण्हू वठंदा आहिनि हा, पैसा। बेजारो बेजारो। आख़िर में जॾहिं खुटी पवंदो आहे खुटी पवंदो आहे त कोई, त पोइ वठंदा वरी आहिनि। वठंदा आहिनि। हा। जहिड़ो तहिड़ो बेजारो मिलियो वञी वीचारा पोखींदा आहिनि। जहिड़ो त उन पर जेकॾहिं उहो कंहिं सुठो माना हा, न। कारोबार कंदड़ आहे, पर जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि आहे, जेकॾहिं पंहिंजो बेजारो वरी पंहिंजो खपाइण जे हवाले सां, विकिरे करण जे हवाले सां जेकॾहिं पोखियो वञे कंहिं पंहिंजो जेको आहे सो सुठी जिन्स जो, त उहो वधीक पैसा कमाए सघे। कमाई सघनि। मक़सदु आहे त असां कमाई माना नौजवाननि में कमाईअ जा ज़रिया ॾिसजनि, हा। नमूना सां जीअं असां नौजवान उन में जी, उन तरफ़ ॾाढो माना हुनजो गुज़रानो आसान थिए, गुज़रानो सिहत सगी हा। थिए। असुल मक़सदु आहे सिहत जी, त जी साईं शुरात कई न जी, जी। त उन जे लाइ असांजी कुवत सघ जेका पैदा कयूं, जी साईं। जीअं नाणो असांजो आमदनी थिए। आमदनी थिए। आमदनी थिए, सुठी सोच पैदा थिए त देश में सेहतमंदीअ जी ख़ुशहाली अचे। दादा साईं, दादा साईं, साईं खां अञा असां मालूमात वठंदासीं। हा, साईं खे कलाम न ॿुधायूं छा? वाह। न ॿुधरायूं या ॿुधरायूं? तव्हांजी कहिड़ी सलाह आहे? संगत खां पुछो, हा, साईं साईं कलाम कलाम ॿुधो ॿुधंदो वञे। ॿुधंदो न? हा, हो न। पोइ हेॾा वेठो आहे अधो आशिक अली पंहिंजो भुटो, जी, चऊं ओके। असांखे बकवास माण्हू कलाम ॿुधाए बाबा। हा, वाह वाह थी वञे। अल्लाह
जी कलाम ॿुधव आओ हा न आओ ही कलाम पंहिंजो साईं चीज़ल शाह फतेहपुरी जो आओ ऐं आवाज़ वरी रागी मंज़ूर अली चांडियो जी पंहिंजो साईं असद साहिब कलाम कीअं लॻो साईं वाह वाह थी वई हा न हा तव्हां पंहिंजी ॻाल्हि जिते छॾी उतां ई वरी हा, तव्हां हाणे उन में जीअं मां वरी अर्ज़ु कयो जी साईं त हाणे कणिक जो जीअं हाणे मौसम असांजी निसारे में आहे हा ऐं हीउ वक़्तु वरी सही वक़्तु आहे ख़ासि तौर ते उहा कणिक हा जेका असां ॿिज जे लाइ था छॾियूं ॿिज जे लाइ हा जेको पाइणो आहे असांखे ॿिज वठिणो आहे हा हाणे उन जे लाइ असां हिकु टर्म इस्तेमालु कंदा आहियूं रोगिंग छो त हाणे जेकॾहिं निज सवलो कर त ॾाढो बि त सम्झे न इहो ॾाढे जे टिकण तां मथां ई हली थी सफ़ा वञे। सवलो था आओ। हाणे उन में कीअं थींदो त जेकी जिन्स हूंदी आहे न मिक्सचर का हूंदी आहे माना मिलावट थियल मिलावट थियल। ॿी जिन्सुनि जो विच हा, में हूंदो आहे हा। त हाणे असांजो ॿारु बीठो आहे हुन में ॾिसंदासीं जेकॾहिं का मिलावट हूंदी न त उन में हुनजे कद में फ़र्क़ु हूंदो हा ईअं हा। की जेका असांजी हिकु जेको घणो ॿिज हूंदो आहे TD1 आहे असांजो ॿिज रखणो आहे TD1 जो हा पर इतफ़ाक़ सां हुन में को माना ॿियो ॿिज मिक्स ॿी थियल आहे जिन्स त जो पोइ हा उहो कद हुन जो मथे हूंदो हा ज़ाहिर थी पवंदो हा। हिकु कराए पन हिकु हूंदी। कराए पन हूंदी त हा। असांखे उहे जेके संग दाणा चूंडणा आहिनि त माना कटे छॾणा कढी कढी कटे छॾिणा आहिनि हा, हा, उन में जीअं मिलावट मिलावट असांजी जेको न ॿिज जे में निकिरे हा हा त ॿी जिन्स जो वरी ॿिज उन में न मिलावट न मिले वाह साईं, वाह बिजो साईं। जे नुजो हाणे जॾहिं वाह उहो साईं। ॿिज असांजो थींदो न साईं ॿियो उन में ॿिज में गंदगाह खे बि असांखे कंट्रोल रखणो आहे हा त जीअं उहा ॿिज इहो असां लाबारो कयूं न हा थ्रेशर में अचे थो त उन में गंदगाह जे ॿिज जेको थींदो हम्म। गंदगाह जेके घणो हूंदो हा, न, हा। उन जो बि ॿिज उन में मिलावट थींदी। मिलावट थी पोइ वरी ईअं थींदो आहे त उन्हनि में वरी जेका असांजी कणिक आहे हम्म। त उन में जंहिंमें असां स्टोर कंदासीं ॿिज लाइ न हा ज़ख़ीरो त उन जी कंदासीं ज़ख़ीरो त- कंदासीं हा। त उन गंदगाह जे ॿिज जे करे उन में ह्यूमिडिटी या घिम जेका हूंदी आहे घिम न, घिम हा उन जो वरी असरु न थींदो ॿिज ते थी ॿिज ते थी हा। पवंदो दाणो मारिजी वेंदो मारिजी ऐं वेंदो। ॿियो त जेको असां ॿिज लाइ जेका असां चऊं था भाई टुकड़ो मूंखे रखिणो आहे हा त उन ख़ासि तौर ते असांखे न पोटाश भाण जो आहे न हा उहो लाज़िमी इस्तेमालु करणु उहो माना उन में उन में हा। करणु त सभिनी में त घुरिजे हा। पर जेके चऊं था ॿिज लाइ रखिणो आहे हा। त ॿिज उन पोटाश जो भाण जेको पोटाशियम सल्फेट भाण आहे न हम्म। उन ॼण सां छा थींदो त असांजो दाणो माना मोटो थींदो आहे
सुठो दाणो थींदो, ताक़त वारो थींदो, ताक़त वारो थींदो, ज़बरो थींदो। पर जेकॾहिं वरी उन में ॿियो भाण छो त सभु भाणनि खे असांखे जेके घुरिबल आहिनि न हा, वरी जेके बोरान असां ॾींदासीं न जी साईं। जेको असांजो उन जिन्स जो संग हूंदो न हा। सॼी सॼी में दाणो भरजंदो। वाह इहे ॿ भाण ऐं ॿियो ज़िंक जो भाण बि वरी लाज़मी ॾिजे, हा। छो त ज़िंक जेका आहे न साईं असांजे फसुलनि में ख़ासि तौर ते सारेले इलाइक़े में आहे ई घटि, हा माना को न हूंदी आहे। पोइ त जेके सारनि जे फसल खे त ॾींदा आहियूं, हा। पर सारनि खां पोइ जेको बि फसल असां कयूं वाह त उन में टमाटे जो फसल हुजे, हिंदाणे जो हुजे, सब्जियूं हुजनि, अदा जेके बि हुजनि, कहिड़ो बि फसल त हुजे। उन में ज़िंक जो इस्तेमालु लाज़मी कजे, ज़रूरी आहे। उहा घुरिबल खुराक हूंदी आहे असांजी जी फसल जी जी। त जेको असां ॿिज लाइ रखूं था उन में छो त सिहतमंद जेकॾहिं हूंदो न हा असांजो हा हा जेको रखूं था, जी हाणे वरी जॾहिं उहो असां ॿिज जो रखूं हम्म। त हाणे उन में ख़ासि तौर ते स्टोर करण महिल घिम हुन में एतिरी न हुजे, कणिक खे चङो ख़ासो सोकणो हुजे, हा। और तक़रीबन 12 सैकड़ो जो आहे न उन में घिम हुजे त पोइ वरी उनखे असां स्टोर ते वञी जेको आहे सो बंदि करे माना 12 खां वधीक न 12 खां वधीक ईअं? न। चङी इहो तरह सुकाए। पैमानो कीअं कजे? साईं असां उस में थ्रेशर निकिरी वेंदी न उनखे जेके असां सुकड़ो ॾींदासीं इहो को ॾींहुं को ॿ ॾींहं को अॼुकल्ह कलाक हा, सफ़ा घणो राय सुकाइणो न जेका आहे। मार घणो जी बि राय। हा, हा, सही। त उन में दाणो घणो मारिजी वेंदो सुकाइणो न आहे। आहे, हा। हा, इन में वरी दाणो मारिजी वेंदो आहे। भला ही जेका ॻाल्हि कयव ज़िंक जी ऐं पोटाश जी, इहो कहिड़े मरहले में हाणे ज़रूरी, इहो केसीं ताईं ॼणनि असल में इहो घुरिजे? जेको ॿिज लाइ असां जेका टुकड़ो रखूं था न हाणे हुन में पोटाश जेको आहे असां हिनखे शुरूअ में जीअं कणिक जी फसल पोखियूं था न शुरूअ में ॾेई सघे थो, जेकॾहिं उन में न ॾिनो आहे त असांखे वरी जेको आहे सो पहिरीं छंड जेका भाणे ॾियूं था उन सां उन में ॾेई छॾियूं। इहो एकड़ ते घणो? एकड़ ते साईं ॿियो घणो न आहे अॼुकल्ह भाण इहो मिलाए ॾिजे। मिलाए हा, हाणे महांगा थी विया साईं। हाणे एकड़ ते अधु बोरी खनि साईं ॾियणु घुरिजे। हा 25 किलो त घटि में घटि हुन इहे दाणे खे वज़न आहे तो दाणे खे हिकु त जेको पोटाशियम सल्फेट वारो भाण आहे हा। न हिकु त दाणे में असांजी वज़न पैदा कंदो, जी साईं। दाणे खे अन्न खे नहरो कंदो, माना वज़नाए थो हा, थींदो। वज़नाए थो ॿियो दाणो 1 करोड़ वणा थींदो, हा यूनिफॉर्म हिकु जहिड़ा ई 1 करोड़ वणा। 1 करोड़ तव्हां कणिक जो कंदी ॾिसंदव ॿिज तो उन्हनि जो सभु मारियल हूंदो, हूंदो हा, आहे, कहिड़ो हूंदो आहे, वॾो हूंदो, पर हिन में ईअं उन थींदो साॻी आहे। जिन्स में जेकॾहिं इहो इस्तेमालु कंदासीं न त असांखे हुनखे बोल्ड थुल्हो माना कंदो दाणे। हे कारां जूं ॻाल्हियूं था ॿुधायो, पर असांजो त जेको ॾिठ थी आहे हा। वछो ऐं कारो, हा न ज़िंक थो में कंहिं ख़बर ई हा, कान्हे। न पोटाश, इन न माण्हुनि वरी में बोरान, बि न तव्हां वरी असुल में जेको आहे जेको आहे न इहे शयूं हिते हिन तव्हांजे कचहरीअ दौरान जे ॻाल्हियूं कयूं था, हा। वरी ॾाढा तव्हां वटि वरी माण्हू अचनि वञनि बि जाम था पर ज़मीननि ते हा। वञिजे, उन्हनि हा। खे हिकिड़ो छंडे महिल ॾिसिजे, जांचिजे, ॻाल्हि कजे त तव्हां ज़िंक ऐं पोटाशियम विझो था नथा विझो। हा इहो इहा लाज़मी थोरी आहे। पकड़णो आहे त पकड़णो इहो आहे, थिए असां थो। गुज़ारिश कंदासीं सभिनी ॿाहिरि हा, हा। तव्हां वटि बि जेके दोस्त अचनि था त इहा लाज़मी तौर ते ॾाढा ॻोठ में जेको आहे न हाणे तुआरी कुता ॻाल्हि सॼी माना ॻोठ जो मर्कज़ मर्कज़ त हिकिड़ा माण्हू अचनि था असां पर आया ज़रूरु तव्हां वटि वेंदासीं 5 माण्हुनि सां कचहरी थी, हा, हा, साईं शरफ़ थी, बिल्कुलु, मोतबर माण्हू हा, आहे, बिल्कुलु, ज़ाहिर बिल्कुलु, ज़मीनदार माण्हू आहे, इहो वरी पंहिंजे कुड़ुनि खे बि चवंदो बाबा हीअ शइ जेका असां साईं करणी आहे, हा साईं। इहा छड़ो न कणिक जे लाइ न साईं, जी साईं। सारनि जी फसल खे विझणो आहे, पोटाश जी हा। ज़रूरी करिणो हा। आहे, वरी जेकॾहिं मेवेदार वणनि न उन लाइ त उन्हनि सफ़ा जो- ज़रूरी हा, आहे। साईं। हा, हा ॾाढी मेवे खे माना ख़ासि ताक़त ॾींदो, मेवो माना खाशो थींदो ऐं उन में जेका असां सगारत थींदी थींदी। ऐं उन में ताक़त ईंदी, मेवे में रस भरजंदी, अच्छा। इहे शयूं माना जेके खोराक आहे, कुराड़ो खाए त बि सघो था। आहे, हे त फसुल आहिनि न। फसुल आहिनि। हा, सही हाणे खोराक। हिन मुंद में जो मांखे तव्हां इहो सुको मेवो वठी ॾियो त छा था सम्झो? आहे, आहे। ॾाढो साईं असद साहब ॾाढो वाकई पंहिंजो फरमाइश करे वठो। हा हा? न साईं मुंहिंजो कोटिया आहे, मुंहिंजो भाउ रहंदो आहे, हा, चऊंसि था उन मोकिलींदो। ईअं? हा, अब हुन ॾाॾे में- जी पारत हुजेव, ॾाॾे जी प्राण पारत भलाइयो, हुजे। हिन मुंद में ॾाॾे जी या न कंदो सेवा त ॿियो हा, कॾहिं? हा, ॾाॾा, हा, करिणी आहे, हा, ॾेढ हा, ॾींहुं साईं। मांखे पियो डॉक्टर ॾस ॾे, कहिड़ो दादाजी? ॿियो सनी थुली खंघि बुखार थियो, हाउ हाउ चई त सुका मेवा खाओ, हाउ, ड्राई फ्रूट जंहिंखे चवंदा आहियूं। हाउ हाउ मां चयो छा खाइजे? चई खाजा खाओ, अखरोट खाओ, बादामियूं खाओ, हा
पिस्तो खाओ नेज़ो भली खणी न खाओ वाओ नेज़ो पर ॾाढा खाइजो। सही 2000 रुपया पाव आहे ॾाढा सही बाक़ी ज़रूरी थींदा वरी बरसात इहो पियो हुजे ॿुधाए न हा। त इहे सभु शयूं कुटे सटे माखीअ ज़रूरु मिलाए मथां इहो खाई वरी सिलेमानी चांहि या राति जो खीर ढुक पर चमचो हिकिड़ो या दाणा ॿ होॾां ॿ अखरोट जा ॿ बादामनि जा ॿ पिस्तनि जा ॿ खाॼनि जा हा दाणो ॾाढा दिन दाणो जाए करे मां हाणे अॼु बि फोन थो कयांसि हा मोबाइल होॾे सस्ता हे ॻाल्हि था कयो त बि मां बि फरनाए फरना में ॾाढो बाबा वरी ॾाढो खाराईंदो। वाकई हाणे पंहिंजो फरनो थी थो वञे ॻाल्हि ॻाल्हि बि ॿुधण ॿुधण ईअं न पर जे जॾहिं मूंखे तूं ॿुधाए खाईंदो त पोइ ॾाढो काथे उहो पहुचाए ॻाल्हि किथे बि रसा आहे। छॾाईंदोसीं हा पर ॾाढो बि खाए त ॾाढी बि खाए हा ज़रूरी हिक हथ जी ताड़ीअ में रिदम न हा चढ़ंदो। ॾाढा सी हाणे आहे पंहिंजो वक़्त जी ॻाल्हि हा, पंहिंजी कचहरीअ जो वक़्तु पंहिंजो पूरो थिए पियो दिलि त चए थी त कचहरी अञा जारी हुजे हा पर आहे वक़्त जी ॻाल्हि पोइ हाणे मोकिलाणी आहे कान ऐं 7 वॻे पंहिंजो ख़बरूं बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़रूरु ईअं न ऐं ख़बरूं बि भली ॿुधो वक़्त जो क़दुरु कयो ऐं मक़सदु ठाहियो का ॻाल्हि तबियत में रखी पोइ क़दम खणो इंशाल्लाह ऐं कननि जा कचा न हा माण्हू कननि जो कचो न थिए भिटाई सिक वारनि जे लाइ चिटाई त ही कन गाॾवा ॾेई ॿिया कन गिने जो तनी सां सुणे जो पिरियां संदी ॻाल्हि ख़बरूं थियनि पयूं हाणे असां मोकिलायूं था अल्लाह अल्लाह निगहबान।